अस्सलाम वालेकुम दोस्तों, हम मुमताज़ खास के जी अॼु मौजूद आहियूं ओठा बाईपास लाड़काणो ऐं ओठा बाईपास लाड़काणो ते असांजो दोस्त आहे पकोड़नि वारो फैज़ ओठो साहब ऐं जंहिंजा माशाल्लाह मशहूरु पकोड़ा आहिनि ओठा बाईपास ते। ही तव्हां पकोड़ा ॾिसो था। अॻ में बि मूं वीडियो हिकिड़ी ठाही हुई, जॾहिं बि ईंदो आहियां फैज़ जी हिकिड़ी वीडियो ठाहींदा आहियूं। माशाल्लाह ही कचो माल पकोड़नि जो तयारु आहे ऐं वरी हीअ अञा गरम थींदो। फैज़ पाण मौजूदु आहे, पर फैज़ सां बि ॻाल्हायूं था दोस्तनि खे। हीअ असांजा दोस्त वेठा आहिनि, ही संगरी ऐं ही समोसा, बहितरीन समोसा तव्हां ॾिसी सघो था। सिंधड़ी पकोड़ा हाउस ओठा बाईपास। ही पकोड़नि जो दुकान, ही सतार लाड़ साहब जन वेठा आहिनि। मां अचां थो वेझो फैज़। हीअ असां तव्हांखे ॿाहिरां मंज़र ॾेखारियूं त सिंधड़ी पकोड़ा हाउस पंहिंजो ओठा बाईपास ऐं ही ओठा बाईपास जो मंज़र। हितां ओठा बाईपास खां अक्सर खैरपुर मीरस एयरपोर्ट मोहन जो दड़ो लाड़काणो ऐं लाड़काणे खां वरी कराची बि रोड निकिरंदो आहे। ही सिंधड़ी पकोड़ा हाउस ते असां मौजूदु आहियूं। असां सां गॾु फैज़ ओठो साहब बि मौजूदु आहे। फैज़ अञा ही तव्हांजो पकोड़नि जो माशाल्लाह बहितरीनु हिकिड़ो कारोबार आहे, धंधो आहे, दुकानु आहे ऐं परे परे खां माण्हू पकोड़ा खाइण ईंदा आहिनि, ख़बर पई आहे। सऊदी में वेंदा आहिनि पकोड़ा, दुबई सऊदी वारा सभु हिते फरमाइश ते पकोड़ा ओॾां घुराईंदा आहिनि बाबा। दुकान आहे फैज़ ओठो सिंधड़ी पकोड़ा। सही सही, बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे त हितां पकोड़ा ही अक्सर पासर थी वेंदा आहिनि ऐं हिते अक्सर वॾियूं वॾियूं गाॾियूं अची हिते बीहंदियूं आहिनि रोड ते ऐं हितां ही पकोड़ा तक़रीबन माण्हू वठंदा आहिनि ऐं शौक़ सां खाईंदा बि आहिनि ऐं पार्सल करे खणी बि वेंदा आहिनि ऐं तोहफ़े तौरु बि खणी वेंदा आहिनि। अक्सर जॾहिं बि सतार लाड़ साहब ख़ासि करे लाड़काणे शहर खां सीड़जी ईंदो आहे पकोड़ा खाइण जे लाइ। सतार साहब तव्हां अक्सर हिते ईंदा आहियो पकोड़ा खाइण जे लाइ फैज़ वटि? साईं फैज़ मोहम्मद ओठो असांजो सिंध जो नाले वारो अदाकार आहे, जंहिं पंहिंजे KTN हुजे, सिंध TV हुजे, मुख़्तलिफ़ फिल्मुनि ते मुख़्तलिफ़ चैनलनि ते सुठो कमु कयो आहे। सॼो तमामु क़ाबिल एतिराम। ही ओठा चौक आहे इन्हनि जो, फैज़ मोहम्मद ओठो जो। ऐं माशाल्लाह सिंधड़ी पकोड़ा हिन जा जेके आहिनि पूरी सिंध में मशहूरु आहिनि, पर ॿाहिरि मुल्क में असांजा जेके परदेस जा दोस्त ईंदा आहिनि, वरी जॾहिं वापसी वेंदा आहिनि त ही पकोड़ा ओॾे वठी वेंदा आहिनि। पोइ मुंहिंजो हाणे पंहिंजो शहर लाड़काणो आहे। पोइ जॾहिं बि बाईपास ते निकिरी ईंदो आहे त ज़ाहिर आहे दोस्त आहे, पोइ चांहि सबीर बि हिते हणंदा आहियूं, पोइ पकोड़ा बि हिते खाईंदा आहियूं बाबा। ॿ टे टाइम खे टारे वरी पोइ निकिरंदा आहियूं पंहिंजे कमे कारे। वरी महिरबानी सतार साहब, वरी महिरबानी। चांहि बि तयारु थिए थी। ही दोस्त असांजो चांहि ऐं ही कचो माल समोसनि जो बि पियो आहे ऐं बहितरीनु समोसा। ही चांहि तयारु थी वई आहे। हाणे सतार साहब चांहि पीअंदो ऐं सॼो मंज़र सिंधड़ी पकोड़ा हाउस जो। वरी सतार साहब पकोड़ा खाइण खां पोइ वरी ॿीहर फरमाइश कई आहे त पकोड़ा खारायो। वरी सतार साहब पकोड़ा घुराया आहिनि। चांहि सां गॾु पकोड़ा खाईंदो। चांहि सां गॾु पकोड़नि जो मज़ो ई पंहिंजो आहे। अक्सर माण्हू बरसाति जे मौसम में पकोड़ा खाईंदा आहिनि ऐं चांहि पीअंदा आहिनि, पर सतार हर वक़्तु इहो खाईंदो आहे।